गाइस अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकात के डालन उम्मीद है बिल्कुल ही ठीक हूँ। मां हमारे पंहिंजो दोस्त मीर सफ़ीउल्लाह हमारी ब्लॉग सो आज एक नई वीडियो में मां सां गॾु आहियां। त अॼु मां ॻाल्हि कंदुसि काफ़ी सारा मूंखे कमेंट्स अचनि था त भाउ असां अहिड़ो को वॉइस एडिटर यूज़ कयूं जंहिंमें असांजो वॉइस तमामु साफ़ थी वञे, हुन में बैकग्राउंड जो को बि शोर न हुजे, भले पोइ ते केतिरो बि बैकग्राउंड हुजे लेकिन वॉइस हुन में बिल्कुलु बि साफ़ अचे, हुन में एतिरो ख़ारिज वग़ैरह न अचे। त अॼु जेको मां एप्लीकेशन जे बारे में ॻाल्हि कयां थो, तमामु ई बहितरीनु ही एप्लीकेशन आहे जेको तव्हांखे प्ले स्टोर ते बि मिली वेंदो ऐं गूगल शोरूम ते बि मिली वेंदो। त वीडियो स्टार्ट करण खां पहिरीं हिकु ई ॻाल्हि कंदुसि, अगरि तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे महिरबानी करे सब्सक्राइब कजो ऐं बेल घंटी खे ऑल ते प्रेस करे छॾियो जीअं त हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिलंदो रहे ऐं अव्हां बि हिकु चैनल जो हिसो थी वञो। त जेकॾहिं हिन वीडियो खे लाइक न कयो त हिकु लाइक करण सां यार तव्हांजो कुझु बि न थी वेंदो आहे, असांजो थोरो हौसलो अफ़ज़ाई थींदो आहे। असां वरी अहिड़ा ॿियो वीडियो अव्हांजे लाइ खणी ईंदा आहियूं। जेकॾहिं अव्हांखे को बि असांजे लाइ राय हुजे त कमेंट्स में असांखे राय करे छॾिजो, कमेंट्स करे छॾियो। असां तव्हांखे कमेंट्स खे ॾिसी अव्हांखे फौरी तौरु रिप्लाई ॾेई छॾींदासीं। जेकॾहिं रिप्लाई खां ॻाल्हि वॾो थियो त अव्हांजे लाइ हिकु वीडियो ठाहे पंहिंजे चैनल ते रखंदासीं। जेकॾहिं वीडियो खे सिखण जे वास्ते ॾिसो था त वीडियो खे पूरो ॾिसंदो, छो त काफ़ी सारा अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि जेके वीडियो खे पूरो न ॾिसंदा आहिनि, अधु टुको ॾिसी वरी पोइ कहिड़ो कम में लॻी वेंदा आहिनि, वरी टिको स्किप थी वेंदो आहे त पोइ वरी वीडियो अव्हांखे सम्झ में न ईंदो आहे, वरी को ग़लति शलति चई वेंदा आहियो। त उन खां भलो आहे वीडियो पंहिंजो पूरो ॾिसो, अव्हांखे सम्झ में बि ईंदो ऐं अव्हांजो काफ़ी सारो हेल्प बि थी वेंदो ऐं तव्हां सिखी बि वेंदो कुझु एडिटर जे बारे में। त अॼु हाणे असां वीडियो स्टार्ट था कयूं त सिंपली तव्हांखे छा करिणो आहे, हिकिड़ो एप्लीकेशन डाउनलोड करिणो आहे जंहिंजो नालो आहे री4 प्रो। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां प्रो वर्जन में डाउनलोड कंदो त तव्हांखे शोरूम ते डाउनलोड करिणो आहे। शोरूम ही एप्लीकेशन आहे जंहिंजो नालो आहे शोरूम, जेको तव्हांखे हिन ते प्रो ते मिली वेंदो। जहिड़े वर्जन में तव्हां डाउनलोड कंदो अव्हांखे मिली वेंदो। तव्हांखे री4 प्रो डाउनलोड करिणो आहे त सिंपली तव्हांखे हिते सर्च करिणो आहे। हिते तव्हां ॾिसी सघो था, हिते तव्हांखे सर्च करिणो आहे री4 प्रो वॉइस रिकॉर्डर, त सिंपली तव्हांखे हिते मिली वेंदो। त मां हिन खे स्टार्ट थो कयां। स्टार्ट करण खां पहिरीं ॾिसी सघो था मूं वटि काफ़ी रिकॉर्डिंग थियनि पिया आहिनि, छो जो मुंहिंजो कमु हूंदो आहे शाइरीनि वग़ैरह में, त मां सिंपली पंहिंजो शाइरी वग़ैरह इन में ई रिकॉर्ड कंदो आहियां। ठीकु आहे, त सिंपली तव्हांखे छा करिणो, फस्ट में हिन 3 डॉट ते क्लिक करिणो आहे, वरी डिलीट ॾिसी त डिलीट ते क्लिक करिणो आहे। डिलीट ते क्लिक करण खां पोइ तव्हांजे हीअ ॾिसी सघो था तव्हांजे साम्हूं अहिड़ो ऑप्शन खुलिजी आयो आहे। सिंपली तव्हांखे हिन खे स्टार्ट करिणो आहे। त मां कुझु हाणे हिन में रिकॉर्ड थो कयां, तव्हांजे साम्हूं ई साम्हूं ॾिसो था त बैकग्राउंड में मुंहिंजो केतिरो शोर आहे, पर हिन वॉइस रिकॉर्ड करण खां पोइ मुंहिंजो बैकग्राउंड जो शोर बिल्कुलु ई ख़तमु थी वेंदो। त सिंपली मां हिते कुझु बि चई थो छॾियां, सॉरी नो, छो जो मुंहिंजो ही वॉइस रिकॉर्डिंग हले थो उन जे करे मूं वटि हिते का शइ बि शो नथो थिए। त मुंहिंजो हिकु वॉइस रिकॉर्ड थियलु पियो आहे जेको मां तव्हांखे हींअर ॾेखारियां थो। हीअ तव्हां ॾिसी सघो था। अच्छा चलो ठीकु आहे, हीअ ॾिसी सघो था मूं वटि हिते काफ़ी सारा मुंहिंजा रिकॉर्डिंग पिया आहिनि। न कंहिं दिलि में जॻह ॾिनी न कंहिंखे वणियासीं। सो सिंपली मां हिन खे बंदि करे छॾियो। हिन खे बंदि करण खां पोइ हिन ते पेन ते क्लिक करिणो आहे। पेन जो आइकन अव्हांखे नज़र में अचे थो, सिंपली हिन पेन ते तव्हां क्लिक करे छॾींदो त ही वरी सेविंग जो ऑप्शन ॾे ईंदो। सेविंग जे ऑप्शन खे ॾियण खां पोइ तव्हांखे हिते कुझु बि लिखी सेव करिणो आहे। ठीकु आहे, मां मिसाल तौरु हीअ ॾे सेव थो करे छॾियां, सो ही मूं वटि पंहिंजी गैलरी में सेव थी वियो आहे। ठीकु आहे, त सिंपली मूंखे छा करिणो आहे, हिते 2-3 रिंगटून डाउनलोड करणा आहिनि। हाणे रिंगटून मूं वटि फाइनली डाउनलोड थियल पिया आहिनि। जेकॾहिं तव्हां हिन रिंगटूननि खे डाउनलोड करणु चाहियो था त तव्हांखे हिते छा सर्च करिणो आहे, सिंपली तव्हांखे सर्च करिणो आहे। जेकॾहिं तव्हां हिकु ग़मगीन शाइरी वग़ैरह ठाहिणु चाहियो था तव्हांखे हिते लिखिणो आहे सैड म्यूज़िक। ठीकु आहे, सैड म्यूज़िक सर्च करण खां पोइ हाणे तव्हां ॾिसी सघो था हिते तव्हां वटि काफ़ी सारा सैड म्यूज़िक अची मिली विया आहिनि। जेको बि तव्हांखे शाइरी में दमदार लॻे त तव्हां हुनखे हिते क्लिक करी, हिन ते क्लिक करण खां पोइ हिन ते क्लिक करण खां पोइ वरी तव्हांखे शेयर जे बटन ते क्लिक करिणो आहे। शेयर जे बटन ते क्लिक करण खां पोइ कॉपी लिंक लॻल पियो। कॉपी लिंक लॻण खां पोइ हाणे तव्हां ॾिसी सघो था तव्हांजे साम्हूं कुझु अहिड़ो इंटरफेस डाउनलोड जो अची वेंदो। सिंपली तव्हांखे जेकॾहिं तव्हांजो विडमेट ओपन हूंदो त तव्हांजे साम्हूं अहिड़ो इंटरफेस ईंदो, न त कॉपी लिंक करे वरी विडमेट में पेस्ट करे छॾियो। सिंपली मूंखे हिते आइडियो करिणो आहे। ठीकु आहे, आइडियो करण जे लाइ हाणे तव्हां ॾिसी सघो था हिते तव्हांखे काफ़ी सारा मिली वेंदा आहिनि। ही वीडियोज़ आहिनि। ठीकु आहे, जहिड़े साइज़ में तव्हां जाने की जहिड़े
HD क्वालिटी में या MP4 क्वालिटी में डाउनलोड कंदो तव्हांखे ही साइज़ मिली था वञनि। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां म्यूज़िक में डाउनलोड करणु चाहियो त तव्हांखे ही साइज़ मिली था वञनि। जहिड़े हिसाब सां आवाज़ु साफ़ु अचे, ख़राबु अचे, बैकग्राउंड ख़राबु हुजे त उन हिसाब सां तव्हांखे हिन ते क्लिक करिणो आहे। ठीकु आहे, 256 के। ठीकु आहे, हिन ते डाउनलोड करिणो आहे 371 KB। ठीकु आहे, वरी हिन ते डाउनलोड ते क्लिक करे छॾियो। डाउनलोड ते क्लिक करण खां पोइ हाणे तव्हां ॾिसी सघो था हिते तव्हांजो कुझु डाउनलोडिंग स्टार्ट थी हिन खे बैक करिणो आहे। बैक करण खां पोइ हिन ते हिन او نو سوري. ايوه مستحميه يا جماعه. ايوه ما عمركمش استحميتوا في حياتكم؟ صباح النور. सो सिंपली तव्हां ॾिसी सघो था दोस्तों, ही मूं वटि डाउनलोड थी पियो आहे न्यू सेड इंटरटेक्शन म्यूज़िक। ठीकु आहे, हीउ डाउनलोड थी पियो आहे। सिंपली मां हिते पंहिंजो वरी हिकिड़ो ॿियो एप्लीकेशन जो ज़रूरत पवंदो जंहिंजो नालो आहे काइन मास्टर। काइन मास्टर खे तव्हां ओपन करिणो आहे। ओपन करण खां पोइ तव्हांजे साम्हूं कुझु अहिड़ो इंटरफेस ओपन थी वेंदो। ठीकु आहे, ॾिसी सघो था। जीअं ओपन थियो आहे त सिंपली मूंखे हिकिड़ो को बि पंहिंजो हिते बैकग्राउंड या फ़ोटो अहिड़ो को बि शइ पंहिंजो ऐड करिणो आहे। ठीकु आहे, सो सिंपली मां हिते पंहिंजे डाउनलोडिंग में मूं वटि काफ़ी सारा हिते फ़ोटू पिया आहिनि। सो मां हिते पंहिंजा कुझु फ़ोटूज़ ऐड करे थो छॾियां। हीअ तव्हां ॾिसी सघो था, शेड आहिनि या ॿिया कया आहिनि। मूं वटि काफ़ी सारा फ़ोटूज़ पिया आहिनि, हीअ ॾिसी सघो था। ठीकु आहे, मां हीअ ऐड करे छॾियो, हिन खे थोरो ज़ूम करे ऐं हिन खे फुल स्क्रीन करे छॾियो आहे। ठीकु आहे, त हिन खे एस हाणे फुल स्क्रीन करे छॾियो आहे। ठीकु आहे, वरी तव्हांखे बैक अचिणो आहे। बैक अचण खां पोइ हाणे तव्हांखे ॾिसणो आहे त असां कहिड़े नाले सां हिते सेव कयो आहे हीअ एप्लीकेशन, ऐं वॉइस असां कहिड़े नाले सां सेव कयो आहे हीअ ॾिसी सघो था। अहिड़े नाले सां वरी तव्हांखे हिते ॿियो कुझु ॾियणो आहे। सो हे हिते सेव करे छॾियो आहे। ठीकु आहे, वरी तव्हांखे पंहिंजे काइन मास्टर में अचिणो आहे। काइन मास्टर अचण खां पोइ वरी तव्हांखे हिते म्यूज़िक ते क्लिक करिणो आहे। म्यूज़िक ते क्लिक करण खां पोइ हाणे तव्हांखे हेठि अचिणो आहे। हीअ असांजी वॉइस पियो आहे। ठीकु आहे, ॾिसी सघो था, हीअ असांजो वॉइस हिते ऐड थी वियो आहे। ठीकु आहे, ऐड थियण खां पोइ वरी तव्हांखे हेसि ताणी छॾिणो आहे। हिन खे ही वरी कट करे छॾिणो आहे। ठीकु आहे, कट करण खां पोइ वरी तव्हांखे पंहिंजे म्यूज़िक में अचिणो आहे। म्यूज़िक में अचण खां पोइ वरी तव्हांखे हिते अचिणो आहे हेठि। हेठि अचण खां पोइ हाणे तव्हां हिते ॾिसी सघो था तव्हांखे डाउनलोडिंग जो ऑप्शन मिले थो। वरी हिते तव्हां पंहिंजो कुझु बि हिते म्यूज़िक ऐड करे सघो था। ठीकु आहे, सो मां ही ऐड करे थो छॾियां म्यूज़िक। ठीकु आहे, हेसि ताणी ऐड थी वियो आहे। ठीकु आहे, सो सिंपली मां हिन खे करे थो छॾियां कट। ठीकु आहे, कट करण खां पोइ वरी थोरो हिन जो वॉल्यूम करिणो आहे असांखे फुल, हेसि ताणी रखिणो आहे। वरी हिन जो वॉल्यूम आहे थोरो ऑफ करिणो आहे। ठीकु आहे, ऑफ करण खां पोइ येस करिणो आहे। हाणे तव्हां पंहिंजो थोरो ॾिसो, जेकॾहिं सुठो लॻे थो ठीकु आहे, न त पोइ वरी एडिट कयूं। न कंहिं दिलि में जॻह ॾिनी न कंहिंखे वणियासीं। जेकॾहिं तव्हांखे हिन वॉइस में साउंड ॾियणो आहे त सिंपली तव्हांखे हिन 3 डॉट ते क्लिक करिणो आहे। 3 डॉट ते क्लिक करण खां पोइ वरी डुप्लीकेट करिणो आहे। ठीकु आहे, डुप्लीकेट करण खां पोइ जेको हेठि अचे थो हिन ते वरी हिन रिवर्ब ते क्लिक करिणो आहे। रिवर्ब ते क्लिक करण खां पोइ वरी तव्हांखे लिकी खां मथे कॉन्टेक्ट हेल लिखियलु पियो आहे। न कंहिं दिलि में सो हिन जो थोरो वॉइस ऑफ करे छॾियो। ठीकु आहे, हेसि ताणी करे छॾियो, यस करे छॾियो। ठीकु आहे, वरी हाणे तव्हां ॾिसो, जॻह ॾिनी न कंहिंखे वणियासीं। न कंहिं दिलि में जॻह ॾिनी न कंहिंखे वणियासीं। जागी राति जो अकेलो बसि रोईंदा रहियासीं। न क्यास थियो कंहिंखे न दोस्तनि निभायो साथ। हिजर जे बाहि में बसि जलंदा रहिया। सो हाणे तव्हां ॾिसी सघो था माशाल्लाह तमामु हिकु बहितरीनु असांजो शाइरी पोइट्री ऐड थी वियो आहे। सिंपली तव्हांखे छा करिणो आहे, लेयर ते अचिणो। लेयर ते अचण खां पोइ वरी टेक्स्ट त हाणे तव्हांखे जेको बि लिखिणो आहे, जेको बि शाइरी में मां चवां थो न कंहिं दिलि में जॻह ॾिनी न कंहिंखे वणियासीं। ठीकु आहे, न कंहिं दिलि में जॻह ॾिनी। ठीकु आहे, दिलि में जॻह ॾिनी। ठीकु आहे, सो हिन ते करे छॾियो आहे, हेसि ताणी रखिणो आहे। ठीकु आहे, वरी तव्हांखे अचिणो आहे ए में। ठीकु आहे, ए में अचण खां पोइ तव्हां पंहिंजो को बि हिते फ़ॉन्ट स्टाइल ऐड करे छॾियो। ठीकु आहे, फ़ॉन्ट स्टाइल ऐड करण खां पोइ वरी हिननि खे कलर ॾिजो। ठीकु आहे, कलर ही मां ई थो रखी छॾियां। वरी तव्हांखे डबलिंग कलर ॾियणो आहे। ठीकु आहे, वरी हिन आउट ते क्लिक करे छॾियो, हिन खे थोरो ओपन करे छॾियो। ओपन करण खां पोइ थोरो हुननि खे ऑफ करे छॾियो। ठीकु आहे, हाणे ॾिसी सघो था। वरी जेकॾहिं तव्हांखे हिननि खे पोज़ हणणा आहे त सिंपली तव्हांखे हिन एनिमल ते क्लिक करे छॾिणो आहे। ठीकु आहे, हाणे ॾिसी सघो था काफ़ी सारा पोज़ तव्हांखे हिते मिली था वञनि। ठीकु आहे, वरी हाणे बैक पोज़ आहिनि। ठीकु आहे, वरी तव्हां हिन ते क्लिक करे छॾियो या जेका बि तव्हांखे पसंदि आहे। ॾिसी सघो था, न कंहिं दिलि में जॻह ॾिनी न कंहिंखे वणियासीं।
ईअं दोस्तों तव्हां पंहिंजो शाइरी एडिट करे सघो था तमामु बहितरीनी सां। यकीनन तव्हांखे अॼु जी वीडियो पसंदि आयो, जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक कंदो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदो। अॼु जी वीडियो इहो, जेकॾहिं वीडियो पसंदि आयो त लाज़मी लाइक कजो, ठीकु आहे। ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे छॾियो, जीअं त हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिलंदो रहे। त मिलंदासीं हिकु नेक्स्ट वीडियो में। ईअं जो लाइ एतिरो पियो किला बाय बाय, टेक केयर।